नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां बिशारत सुमरो। आया संझा सैयद हल्ला से हेडलाइन सिर्फ। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठि सूबाई काबीना जो इजलास। काबीना मोटर व्हीकल रूल्स में तरमीम की मंजूरी ॾेई छॾी। तरमीम ज़रिए मोटरसाइकिल के हिफ़ाज़त तौर पासे वारो आईनो लगाइण लाज़मी हूंदो। मकानी इदारनि वारे वज़ीर नासिर हुसैन शाह जी मुख़्तलिफ़ नालनि जे मुतासिरनि जी बहाली ते इजलास की ब्रीफिंग। वज़ीर आज़म इमरान खान की सदारत हेठ वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॼु थी रहियो आहे। मुल्की सियासी मुआशी सूरत हाल जो जाइज़ो वरितो वेंदो। 7 नुकाती एजेंडा ते वीचारियो वेंदो। नैब चेयरमैन जी मुक़ररी बाबति काबीना मेंबरनि सां सलाह मशवरो कयो वेंदो। पेंडोरा पेपर्स में शामिल पाकिस्तानी अहम शख़्सियतुनि ख़िलाफ़ इम्कानी कार्रवाई ते बि गौर कयो वेंदो। मुल्क में क़ातिल कोरोना वायरस जा मामला जारी। 54 मरीज़ फौत। हयात विञाईंदड़नि जो 27,947 थी वियो। 24 कलाकनि दौरान 1,308 नवां केस रिपोर्ट। मजमूई केसनि जो अंग 12,52,656 थी वियो। हेल ताईं 11,78,883 मरीज़ वायरस की शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। वायरस की शरह 2.67% रही। सख़्त जी एहतसाब अदालत में पीपी अखबार खुर्शीद शाह ऐं ॿियनि ख़िलाफ़ आमनी खां वधीक असां ठाहिण वारे रेफरेंस जी ॿुधणी। खुर्शीद शाह खे सेंट्रल जेल मां एम्बुलेंस ज़रिए एहतसाब अदालत आंदो वियो। कंबर भरिसां लालकाने रोड ते हथियारबंदनि जी फायरिंग में 2 ॼणा मारिजी वियलनि जी सुञाणप अकराम ऐं इमरान अली तौर थी। ॿिन्ही मक़तूलनि जो तालुक़ पंजाब जे शहर रहीम यार खान सां हो। कोयटा में हरनाई वारे इलाइक़े में 2 भाइरनि में झेड़ो फायरिंग में माउ ऐं पुटु मारिजी विया। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मारिजी वियल जा लाश खणाए अस्पताल पहुचाया।